आप उन सबको फरवरी 8 पे सरप्राइज दे। इस मुल्क की मुस्तकबिल, इस मुल्क की किस्मत उन दो शख्स के हवाले ना करे जिन्होंने यही पुराना सियासत, ये नफरत, ये तकसीम की सियासत, ये मसाइल को इग्नोर करने वाले सियासत, वो सियासत जिसने आपका और मेरा खून सस्ता कर दिया है, उनको फिर से मौका ना दे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा हिक तीर सां ब शिकार। पीटीआई चेयरमैन ऐं मियां नवाज शरीफ जा नाला खणण खां सवाइ तनक़ीद। चवे थो अवाम मुल्की क़िस्मत उन्हनि ॿिन्ही माण्हुनि जे हवाले न करे जिन नफ़रत ऐं विरहाङे वारी सियासत कई। ॿुधायो पियो वञे त जेको 3 भेरा वज़ीर आज़म बणियो उहो 4थो भेरो वज़ीर आज़म बणिजी मुल्क खे ॾुखियानि मां कढंदो। 8 फरवरी ते उन्हनि खे सरप्राइज़ ॾियो। जिन पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे, वक़्तु अची वियो आहे त मुल्क जा फ़ैसिला मुल्की अवाम खे करणु ॾिना वञनि। क्वेटा में ॿार खे ख़िताब कंदे बुज़दिक सियासतदाननि बाबति पंहिंजे बयान ते वज़ाहत बि ॾिनाई। चयाईं इतराज़ बुज़दिक थियण ते नाहे, बुज़दिक मुल्कनि लाइ नई गिस जो तयन करे सघनि था। असांखे रवायती ऐं पुराणी सियासी सोच खे छॾणो पवंदो। चूंड शेड्यूल इलेक्शन खां 54 ॾींहं पहिरियां जारी थींदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त असां सभु कुझु पंहिंजे वक़्त खां पहिरीं करे रहिया आहियूं। इलेक्शन शेड्यूल आरओज़ ऐं डीआरओज़ जी मुक़ररी बि वक़्त ते थींदी। तकबंदियूं वक़्त ते पधरियूं थी वियूं, बाक़ी सभु बि पंहिंजे वक़्त ते थींदियूं। आम चूंडूं वेझो ईंदे ई MQM रिवायती सियासत ते लही आई। अॻवाननि सिंध ऐं सिंधियुनि ख़िलाफ़ ज़हर उगाचण शुरू करे ॾिनो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतहदा अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त हू सिंध जो विरहाङो नथा चाहिनि, पर पीपल्स पार्टी सूबे खे अमली तौर ते विरहाए छॾियो आहे। सिंध सेक्रेटरीट खे सिंधी सेक्रेटरीट बणायो वियो आहे। तकबंदियुनि ते अदालत वञण जो बि ऐलान। क़ौमी असेंबली जूं 6 सीटूं घटिजी वियूं। फाटा ऐं केपी खे ज़िम करण सां 5 सीटूं ऐं पंजाब मां 1 सीट घटाई वई। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी हतमी लिस्ट जारी करे छॾी। क़ौमी असेंबली जे जनरल सीटुनि जो तादाद 266 थी वियो। सिंध में क़ौमी असेंबली जूं 61 सीटूं बरक़रार, सूबाई असेंबली जूं 130 जनरल सीटूं हूंदियूं। पंजाब में क़ौमी असेंबली जी 141 ऐं सूबाई असेंबली जी 291 जनरल सीटुनि ते चूंड थींदी। पंजाब असेंबली में 7 सीटूं घटायूं वयूं। केपी में क़ौमी असेंबली जूं 45 ऐं सूबाई असेंबली जूं 115 सीटूं। बलूचिस्तान में क़ौमी असेंबली जी 1 ऐं सूबाई असेंबली जी 2 सीटुनि जो इज़ाफ़ो। इस्लामाबाद में क़ौमी असेंबली जूं 3 जनरल सीटूं बरक़रार। अक़लियतुनि जी 10 ऐं औरतुनि जी 60 मख़सूस सीटुनि समेत क़ौमी असेंबली में मजमूई तौर 366 सीटूं हूंदियूं। ठट्टे खौरपुर ऐं सांगड़ जे सूबाई असेंबली जी 1-1 सीट घटि थी वई। इलेक्शन कमीशन पारां हतमी तकबंदियुनि जी जारी कयल लिस्ट मूजिबि ठट्टे में सूबाई असेंबली जूं 2, खौरपुर जूं 6 ऐं सांगड़ में 5 सीटूं थी वयूं। मलीर, कराची ओभर ऐं कराची सेंट्रल में सूबाई असेंबलियुनि जी 1-1 सीट वधी वई। क़ौमी असेंबली में 4 सूबनि मां औरतुनि लाइ मजमूई तौर 60 मख़सूस सीटूं रखियूं वयूं। पंजाब में औरतुनि जूं 32 ऐं सिंध में 14 मख़सूस सीटूं हूंदियूं। केपी में 10 ऐं बलूचिस्तान में 4 सीटूं मख़सूस। इलेक्शन कमीशन पारां तकबंदियुनि जी हतमी लिस्ट जारी करण खां पोइ पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे पार्टी टिकेटूं जारी करण लाइ दरख़्वास्तूं घुराए वरितियूं। पीपी जे सेक्रेटरी जनरल नियर बुखारी चयो आहे त नई तकबंदियुनि खां पोइ पार्टी टिकट हासिल करण लाइ उम्मीदवार 4 दिसंबर ताईं पंहिंजूं दरख़्वास्तूं ॾेई सघनि था। पार्टी टिकट हासिल करण लाइ पीपी पार्लियामेंटनि जे सदर जे नाले सां दरख़्वास्तूं मोकिलियूं वञनि। £190 मिलियन केस ने पीटीआई चेयरमैन ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे छॾियो। नेब रेफरेंस में बुशरा बीबीअ जे वेझी दोस्त फरह गोगी, शहजाद अकबर ऐं ज़ुल्फी बुखारी जा नाला बि शामिल। रेफरेंस दाख़िल थियण बाद पीटीआई चेयरमैन समेत समूरनि जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी।
गज़ा वरी धमाकनि सां गूंजी उथियो। 10 वॻे जंगबंदी जो वक़्तु ख़त्म थींदे ई इसराइली फ़ौज वेशियाणी बमबारी शुरू करे ॾिनी। ॿारनि समेत 32 फ़लस्तीनी शहीद। गज़ा सिटी ऐं उत्तर गज़ा में इसराइली फ़ौज ऐं हमास विड़हाकनि में झड़पूं। इसराइली जहाज़नि ऐं टैंकनि जे खान यूनिस, नस्तात ऐं ब्रिज कैप ते गोलाबारी। इसराइल पारां हमास ते अगराई करण जो इल्ज़ाम। इसराइल तरफ़ां गज़ा में जारी जंगी ॾोहनि ते दुनिया खे ॻाल्हाइणु घुर्जे। परॾेही खाते जी तर्जमान ममताज़ ज़ेरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त इसराइली फ़ौज इस्पतालनि, इबादतगाहनि ऐं तालीमी इदारनि ते हमला कया। कश्मीर में भारत जा ज़ुल्म जारी आहिनि। भारत वलारियल कश्मीर में रियासती दहशतगर्दी बंदि करे। गॾियल अरब इमारतुनि जो मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थींदड़ मसइलनि जे हल लाइ $30 अरब जो क्लाइमेट फंड क़ाइमु करण जो ऐलान। आलमी मौसमियाती कॉन्फ्रेंस COP28 जे इब्तिदाई सेशन खे ख़िताब कंदे गॾियल अरब इमारतुनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद चयो त क्लाइमेट फंड आलमी मौसमियाती तब्दीलियुनि जी मसइले जे हल लाइ आहे। फंड जो मक़सदु 2030 ताईं $250 अरब जी सीड़पकारी खे हथी वठाइणु आहे। बरतानिया जे शाह 40 जो COP28 इजलास में मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान में थियल तबाही जो ज़िक्र। दुनिया आॾो मुस्तक़बिल जो लाइ अमल बि पेश करे छॾियाई। चवे थो मौसमियाती तब्दीलियुनि ईंदड़ नस्ल लाइ हिकु ख़तरनाक मसइलो आहे। पेरिस मुआहिदे में दुनिया हिकु वॾे मसइले ते गौर कयो। सिंध पुलिस में 1046 ASIs भर्ती करण जो फ़ैसिलो। निगरान सिंध काबीना सिंध पब्लिक सर्विस कमीशन वसीले भर्ती करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। रेंजर्स खे वाटर कैनियन ऐं क्विक रिस्पॉन्स गाॾियुनि जी ख़रीदारीअ लाइ $1 अरब 38 करोड़ रुपए जा फंड ॾियण जी बि मंज़ूरी। ईंदड़ आम चूंडुनि में पोलिंग स्टेशन तौरु इस्तेमाल हेठि ईंदड़ सूबे जे 9,901 स्कूलनि जी मरम्मत लाइ $3 अरब 30 करोड़ जारी करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। सिंध हुकूमत जे इख़्तियारनि मूजिबि भर्ती थींदड़ पुलिस ASIs जी तालीमी क़ाबिलियत ग्रेजुएशन हूंदी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस 2 लग्ज़री सरकारी गाॾियूं वापसि करे छॾियूं। 2 गाॾियूं विकिरो करे पब्लिक ट्रांसपोर्ट ते ख़र्च करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार पंजाब हुकूमत खे ख़त में चयो आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 6 करोड़ 10 लख रुपए जी मालियत जी लग्ज़री गाॾी इस्तेमाल न पियो करे। हिकु नई बुलेट प्रूफ गाॾी बि पंजाब हुकूमत खे ॾिनी वई आहे। क़ीमती इम्पोर्टेंट गाॾियूं क़ौमी नाणे ते बार आहिनि। नारे में संग न ॾियण तां वॾेरो 5 औरतुनि खे मुबैना तौरु अगवा करे वियो। केस दाख़िल फरियादी सिकी लदी भंबरी FIR जे मतन में ॼाणायो आहे त वॾेरो ॼाम ख़ान भंबरो संग न ॾियण तां ज़ाल ऐं 4 न्याणियुनि खे अगवा करे वियो आहे। वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़ाल ऐं न्याणियुनि खे बाज़ियाब करायो वञे। ओ जी जल मुझी माँ शलशाद रही आबाद अज मेटी माथे लातिया मुअजरक टोपी पातिया ही सिंधड़ी मुझी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना सिंधड़ी मुझी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना हिन मिट्टी ते मुखे नाज़वा हिन मिट्टी में मुझो मानवा। ऐं क़ौमी कार्य में बाक़ी हिकु ॾींहुं तयारियूं ओज ते पहुची वियूं। सिंध वासियुनि जे बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण वारी धरती TV इरसोब मीडिया ग्रुप जे ऐलान खे शानदार मोट। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं। 3 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾियारो धरती TV इरसोब मीडिया ग्रुप सां गॾु मल्हाइण जो वचन।